वेलकम बैक नाज़रीन। प्रोग्राम के ॿिए हिसे में पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त नौशर फ़िरोज़ी तालीम खाते के अकाउंट में गैर क़ानूनी तौर ते 58 लख कढाइण की कोशिश के नाकाम बणायो वियो आहे। इन हवाले से DEO सेकेंडरी मामले की जांच लाइ सेक्रेटरी के ख़त भी लिखी छॾियो आहे, जंहिंमें DEO पंहिंजो मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त DEO अकेडमिक ऐं स्पोर्ट्स में को भी कम नाहे थियो। जुड़तू वाउचर ठाया विया आहिनि ऐं इन हवाले से डायरेक्टर तालीम शहीद बेनज़ीराबाद पंहिंजा अख़्तियार उरांगी दे गैर क़ानूनी तौर ते पैसा कढाइण की कोशिश कई आहे ऐं इन हवाले से DEO जो चवणु आहे त मामले की जांच कराए ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ इदारती कार्रवाई अमल में आंदी वञे। इन मामले ते पाण ॻाल्हि ॿोल कंदासीं त इहो आख़िर मामलो आहे छा पस मंज़र आहे मामले जो, ऐं गॾोगॾु असां डायरेक्टर शहीद बेनज़ीराबाद तालीम खाते जे उन्हनि खां पंहिंजो मौक़िफ़ वठण जी कोशिशि कईसीं, पर असांजो उन्हनि सां राब्तो न थी सघियो आहे। पाण कोशिशि कंदासीं त DEO सां बि ॻाल्हि ॿोल कयूं ऐं असांजे हिन वक़्तु रिपोर्टर असलम नागौर लाइन ते मौजूदु आहिनि, जिले रिपोर्टर आहिनि नौशर फ़िरोज़ जा। उन्हनि खां न सॼे मामले जा तफ़सील मालूम कयूं था। असलम, इन मामले जा छा तफ़सील आहिनि? तालीम खाते जे अकाउंट मां गैर क़ानूनी तौर ते 58 लख रुपया कढाइण जी कोशिशि कई वई, जेका नाकाम थी आहे। DEO सेकेंडरी इन हवाले से सेक्रेटरी ख़त भी लिखियो है, छा मामलो है? जी सर, तालीम खाते जी DEO एकेडमी स्पोर्ट के अकाउंट में गैर कानूनी तरीके से इम्कानी तौर 58 लख रुपया कढण की कोशिश कई वही। DEO नौशर फ़िरोज़ के लेटर बाद तेजरी ऑफिस नौशर फ़िरोज़ उहे 58 लख वारो बिल जो रोकियो वियो, जे बाद DEO एकेडमी स्पोर्ट की नॉन सैलरी फंड में ये पूरो बिल ठाहे 58 लख रुपया कढण की कोशिश कई वही। डायरेक्टर शहीद बेनज़ीराबाद अख्तियार औरंगी ते पंहिंजे जेके ऑफिसर उन मिली करे 58 लख रुपया कढण की कोशिश पियो करे, जे बाद DEO नौशर फ़िरोज़ मोहम्मद असलम राजपर तरफा इहो लेटर जारी कयो वियो, तेजरी वारनि उहो बिल रोकियो। मुंहिंजो उन हवाले सर राब्तो थियो आहे अकाउंट ऑफिसर हसन खान चंगेजी सां। उन चयो आहे त बाबा वाक़ई जो इहो जेको बिल आहे 58 लख इन ते डायरेक्टर जी काउंटर सही थियल आहे। सही। ऐं DEO अख्तियार जेको आहे ॿिए कंहिं DEO खे ॾेई ऐं इहो बिल मोकिलियो वियो 58 लख रुपए जो, ऐं उहो बिल असां रोकियो आहे। ऐं इन हवाले सां मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी सर कल्ह डायरेक्टर नसीर जोगी साहिब सां। उन चयो त मुंहिंजी काउंटर सही थियल आहे हिन ते, ऐं DEO जेको आहे उहो स्पोर्ट ऐं अकेडमी वारे जी सही थियल आहे, उन करे इहो 58 लख रुपया जेको आहे बिल मां मोकिलियो आहे, ऐं मुंहिंजे मथां जेके इल्ज़ाम लगाया विया आहिनि मां उन्हनि खे रद्द थो कयां। जी सर। ठीक है असलम, वॾी महिरबानी। इन हवाले से असां भी राब्तो करण की कोशिश कई त डायरेक्टर से राब्तो थी सके न थी सके, लेकिन असांजे रिपोर्टर असलम जो जेको आहे उहो राब्तो थियो ऐं उन्हनि पंहिंजो मौक़िफ़ जेको आहे उहो ॾिनो आहे। उन्हनि जो चवणु आहे त उन्हनि ते जेके DEO सेकेंडरी इल्ज़ाम मड़िया आहिनि उहे बेबुनियाद आहिनि, उन्हनि जी सिग्नेचर थियल आहे ऐं उन्हनि इन जी हवाले सां बिल भी मोकिलिया आहिनि। DEO जो छा मौक़िफ़ आहे, उन्हनि सेक्रेटरी ख़त भी लिखियो आहे। इन हवाले सां पाण ॻाल्हि ॿोल कयूं था। मोहम्मद असलम राजपर DEO सेकेंडरी नौशर फ़िरोज़ सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम सर। साईं वॾी महिरबानी, वक़्तु ॾिनो आहे। सर अव्हां खां ॼाण चाहींदासीं, ही मामलो साम्हूं आयो आहे त तालीम खाते जे अकाउंट मां गैर क़ानूनी तौर ते 58 लख रुपया कढण जी कोशिश थी आहे। सो ही छा मामलो सर? अव्हां सेक्रेटरी ख़त भी लिखियो आहे। जी सर, इहो जेके असांजूं ऑफिसिस आहिनि उहे 3 डिफंक्ट ऑफिसूं आहिनि। जीअं तव्हांखे ख़बर हूंदी त EDO ऑफिस हूंदी असांजो डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट सेटअप हो, ऐं उन खां पोइ DEO अकेडमिक जी जेको ऑफिस आहे, उन खां पोइ DEO स्पोर्ट जी ऑफिस। इहे 3 डिफंक्ट ऑफिस आहिनि जिन जो एक्स ऑफिशियो DEO जेको आहे DEO सेकेंडरी आहे। ठीकु आहे सर। उन में 2 कंपोनेंट बजट जा जेके आहिनि हर साल रिलीज़ थींदा आहिनि, जंहिंमें हिकिड़ो असांजो सैलरी कंपोनेंट आहे, ॿियो जेको आहे नॉन सैलरी कंपोनेंट आहे। सैलरी कंपोनेंट जी असांखे परमिशन हूंदी आहे त जेके उन में मुलाज़िम आहिनि उन्हनि जी असां सैलरी वग़ैरह या जो उन्हनि जा मामलात हूंदा आहिनि उहे असां इंटरटेन कंदा आहियूं। बाक़ी जेकी नॉन सैलरी कंपोनेंट आहे उहा हर साल बजट जेकी आहे उहा असां यूटिलाइज़ न कंदा आहियूं, असांखे मना थियल आहे। सही। ऐं उहा हर साल लैप्स थी वेंदी आहे जून महीने में। सही। पोइ असां वटि हिते डिस्ट्रिक्ट में या पूरी सिंध में अहिड़ा वाक़िया थिया जो उन बजट खे फ्रॉडुलेंट तरीक़े सां माण्हू जेके आहिनि ड्रॉ पिया कनि, ऐं असां ख़ासि करे इन ते विजिलेंट आए रखंदा आहियूं जून महीने में। छो त अॻे बि असां डिस्ट्रिक्ट नौशर फ़िरोज़ में कुझु माण्हू गैर वास्तेदार मुख़्तलिफ़ जेके DEO अकाउंट्स मां कास्ट सेंटरनि मां स्कूलनि जा पैसा कढाए विया, ऐं उहा मीडिया ते बि ख़बर आई ऐं डिपार्टमेंट वटि उहा अंडर इंक्वायरी आहे शइ। सही। पोइ असां बि इन जेको आहे हुआसीं त ॾिसूं त कीअं। पोइ असां एक्सपेंडिचर जॾहिं कढायो त असांखे ख़बर पई त असांजी बजट जेकी आहे उहा यूटिलाइज़ जेको आहे थी वई आहे। अच्छा। पोइ असां फिलफोर जेको आहे डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस पहुतासीं। उते हसन जान चंगेज़ी साहब आहिनि डिस्ट्रिक्ट अकाउंट्स ऑफिसर नौशर फ़िरोज़। उनखे असां जेको आहे उते रिक्वेस्ट कई त सर ही केरु पैसा जेको आहे ड्रॉ पियो कराए, कीअं पिया थियनि, छो पिया थियनि? छो त एक्स ऑफिशियो जेको DEO आहियां उहो मां आहियां DEO सेकेंडरी, त मुंहिंजी सही सिग्नेचर वग़ैरह कंहिं कई आहे या छा मसइलो आहे? पोइ उन्हनि असांखे बिल ॾेखारिया
ऐं कुझु लेटर्स ॾेखारिया जेके डेलीगेट पावर थियल आहे डायरेक्टर साहब जी तरफ़ां, डायरेक्टर सेकेंडरी शहीद बेनज़ीराबाद उन जे तरफ़ां हिकिड़ो असांजो आहे गवर्नमेंट बॉयज़ हायर सेकेंडरी स्कूल उन H मां 17 ग्रेड जो उन खे डेलीगेट पावर थियल आहे, उन तहत उन जी एज़ अ DDO सिग्नेचर ऐं काउंटर सिग्नेचर डायरेक्टर साहब जी। पोइ असां साईंजन खे उते जेको अर्ज़ु कयो त सर ही डिफंक्ट ऑफिस आहे, इन जो नॉन जेकी सैलरी बजट आहे उनखे काइम सूरत में यूटिलाइज़ न आहे करणो, त तव्हां ही बजट जेके बिल आहिनि उहे एंटरटेन कीअं था कयो। सही। पोइ ऐं हिननि खे स्टॉप कयो जेको आहे, ऐं उन खां पोइ असां जेको आहे अहिड़ो लेटर बि लिखियो डिपार्टमेंट खे ऐं उन जी कापी जेको आहे डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस खे बि ॾिनीसीं, जंहिं ते उहा पेमेंट जेको आहे रुकिजी वई। ऐं हाणे डिपार्टमेंट वटि जेको आहे मैटर आहे उहा अंडर इंक्वायरी आहे, उमेदु आहे त डिपार्टमेंट इन खे चङे नमूने जेको आहे इंक्वायरी करे जेके डेलिंक्वेंट ऑफिसर हूंदा उन्हनि ख़िलाफ़ का कार्रवाई थींदी। ऐं असां फिलफोर जेको आहे अलाह ताला जी मदद सां जेको आहे उहे शयूं जेके आहिनि बचायूं। ऐं जेके माण्हू हींअर चवनि था त असांजूं सिग्नेचर वग़ैरह न आहिनि, जे इहे पैसा ड्रा थी वञनि त पोइ त इहे मञींदा ई कोन। जी हा। अच्छा, हिते अव्हां खां सर इहो बि ॼाणणु चाहींदासीं त जीअं मां ॿुधायो पिया त सिग्नेचर्स वग़ैरह कराए इहे पैसा कढाइण जी कोशिशि कई वई, अव्हां जेको आहे सेक्रेटरी खे ख़त बि लिखियो आहे, छा इन खां पोइ का इंक्वायरी कॉन्स्टिट्यूट थी आहे इन हवाले सां? सर जीअं त इहो कल्ह 5 बजे ताईं जेको थियो आहे सॉफ्ट कापियूं सेक्रेटरी साहब खे मिली चुकियूं आहिनि, मिनिस्टर साहब जे ऑफिस खे असां PS जे थ्रू जेके आहिनि मोकिले चुका आहियूं। हार्ड कापियूं जेके आहिनि इंशाअल्लाह ताला सुभाणे ताईं साईंरनि खे मिली वेंदियूं। तो छो त छा जेको को एक्शन हूंदो आहे उहो हूंदो आहे हार्ड कापीअ जे हवाले सां, जेके ऑथेंटिक हूंदी आहे का शइ जेकी आहे। ऐं उमेदु आहे त जीअं ई उहा पहुचंदी त डिपार्टमेंट पंहिंजो जेको मुनासिब जेको बि एक्शन सम्झंदी उहा कंदी। अच्छा असलम साहब, हिते अव्हां खां ॼाणणु चाहींदासीं छा इन ई साॻे ई पैटर्न सां माज़ी में बि इहे डिफरेंट अकाउंट्स मां रक़म निकिरंदी रही आहे? जी सर, मुख़्तलिफ़ ज़िलनि में जेको आहे निकिती आहे ऐं उहे अंडर जेको आहे इंक्वायरी माण्हू आहिनि ऐं जेको आहे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां बिल्कुलु निकिती आहे। ऐं हर साल इहा बजट अचे थी ऐं बजट जेको आहे गैर क़ानूनी तरीक़े सां जेको आहे यूटिलाइज़ थिए थी, जंहिं ते इंक्वायरी हलंदड़ आहे उन्हनि वटि डिपार्टमेंट में अञा उहा कंप्लीट न थी आहे। अच्छा, उहा इंक्वायरी कंप्लीट न थी आहे, माना कंहिं बि अच्छा जिन जे ख़िलाफ़ इंक्वायरीज़ आहिनि उन जे ख़िलाफ़ अञा ताईं कंहिंखे सज़ा इन सॼे मामले में न आहे आई? जी सर, सज़ा ऐं जज़ा जो जेको अमल आहे न सर उहो तमामु जेको आहे हिते सुस्त आहे ऐं इन करे इहे माण्हू जेके आहिनि उहे सेफली जेको आहे उतां पोइ पास थी था वञनि। अच्छा, इन हवाले सां जेके डायरेक्टर आहिनि शहीद बेनज़ीराबाद तालीम खाते जा, उन्हनि बाज़ाब्ता तौर ते मौक़िफ़ ॾिनो आहे, असां बि कोशिशि कई त उन्हनि खां मौक़िफ़ वठिजे पर असांजो उन्हनि सां राब्तो थी न सघियो, त अवां जी का कम्युनिकेशन ऑफिशियल थी आहे त उन्हनि पंहिंजो को मौक़िफ़ ॾिनो आहे? सर ऑफिशियल का बि असांजी कम्युनिकेशन न थी आहे, ॿिए स्टाफ सां थी आहे जेको न्यूट्रल स्टाफ आहे। ऐं असां उन्हनि खे गुज़ारिश ई कई आहे त सर हीअ हाणे त इंतिहा थी वई, जेको हिकिड़ो ऑफिसर वेठो आहे ऐं उन हूंदे बि जेको आहे तव्हां हिकिड़ी बजट जेकी आहे उहा यूटिलाइज़ ई न आहे करणी त उहा छो था यूटिलाइज़ कयो? जी। ऐं मां तव्हांजे वास्ते सां जेको आहे इहा ई रिक्वेस्ट पंहिंजे डिपार्टमेंट खे मिनिस्टर साहब खे इहा ई रखंदुसि त डिफंक्ट ऑफिसनि जो एतिरो सारो स्टाफ सालनि खां ईअं बेकार जेको आहे वेठो आहे, महिरबानी करे इन खे किथे बाइफर्केट करायो, इन्हनि खे कंहिं ॿियनि स्कूलनि में या किथे ऑफिसिस में जेको आहे मोकिलियो। ऐं उन खां पोइ जेके आहिनि इहे ईअं ई जेको आहे गवर्नमेंट जा फंड्स जेके आहिनि सैलरी जे मंद में जेके आहिनि करोड़नि रुपया जेके वञनि था सिंध में। सही। ऐं उन में तव्हां ॾिसो ऑफिस सुप्रीडेंट आहे, पूरी स्टेब्लिशमेंट आहे सर, सभई माण्हू को कमकार कोन था कनि सर, नथा कनि। मां तव्हांखे हिकिड़ो मिसाल थो ॾियां, असां वटि डिफंक्ट EDO ऑफिस में 6 ऑफिस सुप्रीडेंट आहिनि। अच्छा। 17 ग्रेड जा, हाणे तव्हां अंदाज़ो लॻायो त ॿी स्टेब्लिशमेंट केतिरी हूंदी त उन्हनि खे। जी असां उहो जेको स्टाफ गैप हूंदो आहे हिकिड़ो, उन तहत स्कूलनि में या नंढनि ऑफिसनि में त मोकिलियूं था पर लाज़मी असांखे उहे पावर्स त न आहिनि त असां उहो प्रॉपर तरीक़े सां उन्हनि खे मैनेज कयूं। बिल्कुलु ईअं ई आहे। ठीकु आहे असलम साहब, वरी महिरबानी, अमां सॼे मामले बाबति असांखे आगाह कयो। नाज़रीन, DO सेक्रेटरी नुशर फिरोज़ मोहम्मद असलम लाजपत साहब जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी ऐं कुझु छिरकाईंदड़ उन्हनि ॻाल्हियूं बि कयूं आहिनि। केतिरा ई जेके मुलाज़िम आहिनि उहे कम बि कनि था डिफरेंट जेको ऑफिसिस आहिनि उते ऐं पघारूं बि खणनि था, लेकिन जेको कमु कोन्हे ईअं ई वेठा आहिनि ऐं ईअं ई जेको सिंध जे अवाम जो टैक्सिस जो नाणो आहे उहो वञे पियो। उमेदु कजे थी त हिन मामले ते जेके लाॻापियल अख़्तियारियूं आहिनि उहे नोटिस वठंदियूं ऐं जेके हिन में मुलविस किरदार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु कार्रवाई ज़रूरु थींदी। हाणे प्रोग्राम में वक़्तु पहुता है पुॼाणी ते ॾींदा इजाज़त अलाह के बाद।